हय्युल क़य्यूम। वो असांजा अल्लाह असांजा बेड़ा मुजाहिद पैदा कना जेके वे खां बाद में याद कन थोड़ा ॾाढो ॾुखियो थो। वे खां बाद में केतिरा को अबे अम्मा जी तुर्बत क़बर विसी वई ख़बर नथी पवे। केतिरा खुशनसीब हूंदा जेके कुर्सी ते वेठा हूंदा छो जो वे खां बाद में उन्हनि जे लाइ रब जो रहमत ऐं बरकत वारो कलामुल्लाह बचड़ा खोले करे ज़ोहर जे टाइम ते या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अविन्क़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला इन्ना नाशिअतल लैलि हिय अशद्दु वत्अन व अक़वमु क़ीला इन्न लका फ़िन नहारि सबहन तवीला। सुभान कुरान मजीद में वॾो असरु कई रहमत जो दरिया अल्लाह नसीबन वारनि खे नसीब कंदो आहे। उन मरहूम जो को अमल हूंदो जो जे सदके अॼु उन जे लाइ कुरान मजीद खोलियो वियो आहे। सोना अॼु आलिमनि खां बि क़ुरान वयो आहे। केतिरनि खे जलसे ते घुरायो आलिम जो कमु क़ुरान पढ़णु आहे। अल्लाह जी रहमत ऐं बरकत वारे कलामुल्लाह के पठण मां क़ुरान कयो आहे सोहणो अवाय सां। अल्लाह मरहूम जी कब्र जे अंदर रहमत जो वॾो फड़ो मींहुं वसाए छॾियो। हिते चोखियो ओ अमीरो गरीबो अवाय सां मस्जिद शरीफ में क़ुरान मजीद खोलियो आहे। इंशाअल्लाह मरहूम जी कब्र में अल्लाह रहमत जो दरो खोले छॾियो आहे। मरहूम जी कब्र में अल्लाह जन्नत जी दरी खोले छॾी हूंदी। नसीबन वारा खे नसीब थींदो आहे। सही केतिरा वञण खां बाद में चङा भला माण्हू वॾनि जी मदारुनि ते नाच थो थिए जेके सॼी उमिरि क़ुरान मजीद पढ़ी विया क़ुरान जो दर्स ॾेई विया उन्हनि जी क़बरुनि ते गायन फनकार नाच रिश्कुते जी बश ये मरहूम जो अमल हूंदो जो अल्लाह इन मरहूम जे उन अमल जे सदके पहिरीं ज़िलहज जी भला जी राति उन जे लाइ क़ुरान मजीद खे जमायत सिंधी सां खोलायो। मां कयो बाबा ई सारे सवाब जो प्रोग्राम आहे जेतिरो थी सघे वे खां बाद में पंहिंजनि वेरनि खे विसारियो।